बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वसारिऊ इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहस समावातु वल अर्दु उइद्दत लिल मुत्तक़ीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। मणिया की मेरो रहे मणिया की मेरो रहे जॾहिं हुए हबीबन वटे फ़क़ीब तुझे फटन जी हुई उन्हनि जे हटे सजण सबा जा घणा अदा पर तो में हुई का घटे
हाणे इहा आदत मटे त मुल्क मिड़ो ई मलीर थे। छो त कूड़ियूं पुछन के अदा हो तू न पुछे हिकड़ी, कूड़ियूं पुछन के हो तू न पुछे हिकड़ी, जंहिंजो पुनल साण पेच सुत पाणई थींदियूं पधरियूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जी हीअ महफिल गोठ साईं दिनो जूणे जे जो अंदर ज़ेरे सिदारत सैयद सुजाउद्दीन शाह राशिदी दामत बरकातुहुल आलिया जे महफिल सजाईंदड़ मोहतरम इरफान अली जूणे जो, एहसान अली जूणे जो, शफी मोहम्मद जूणे जो, अब्दुल रज़ाक अब्दुल गनी जूणे जो, मियाँ इरफान अली पांजे बाबा साईं जे ईसाले सवाब जे नियत सां इस्तक़बालिया रमज़ान जे मौजूअ ते हीअ ज़िक्र ऐं दुरूद जी महफिल सजाई आहे। हिन सोहणी महफिल में अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असां जे पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाईंदे हिते अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर तव्हां सां अल्लाह जो फरमान ऐं मदीने जे मीर जो शान ॿुधी पंहिंजियूं दिलड़ियूं ठारींदासीं। चओ इंशाअल्लाह ताला। मुंहिंजा मुसलमान भाइरो, अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात हिन कायनात जी खालिक ऐं मालिक आहे। 80,000 आलम हर शय जो खालिक ऐं मालिक केर आहे? चओ मुंहिंजो सुहिणो अल्लाह। केर आहे खालिक ऐं मालिक? ॻाल्हायो मुसलमानो, अल्लाह। आसमाननि खे पैदा करण वारो केर आहे? चओ मुंहिंजो अल्लाह। ज़मीनुनि जे पैदा करण वारो केर आहे? ज़ुबान खोले चओ मुंहिंजो सुहिणो अल्लाह। बरन खे, बहरन खे, जबलन खे पैदा करण वारो केर आहे? सब चओ मुंहिंजो सुहिणो अल्लाह। इंसान ज़ात खे पैदा करण वारो केर आहे? चओ मुंहिंजो सुहिणो अल्लाह। कायनात जे ज़र्रे ज़र्रे खे पैदा करण वारो मुंहिंजो सुहिणो अल्लाह। लेकिन ऐ अल्लाह जा बाना अज दिल जी दरी खोले इन सजण साईं जे गुलाम जो ही जुमलो ॿुधी दिल में हटाइजा। 7 आसमान ठाहण जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात हुक्म फरमायो कुन। 7 आसमान तैयार।
सत ज़मीनूं ठाहण जे लाइ अल्लाह ताला हुकुम फरमायो कुन, सत ज़मीनूं तैयार। समुंड बहर पैदा करण जे लाइ अल्लाह फरमायो कुन, तमाम समुंड बहर तैयार, जबल तैयार। हर शय खे पैदा करण जे लाइ अल्लाह जे ज़ात फ़क़त फरमायो कुन फयकून, उहा थी पई। लेकिन ऐ इंसान गौर कर, जॾहिं इंसान जे बनाइण जो वारो आयो त मुझे करीम रब कुन कोन फरमायो। दिल चाहे थी त अहले दिल जे आॾो थोरो हिकिड़ो इंसान ऐं ख़ुदा जे कुर्ब जो हिकिड़ो जेको पस मंज़र आहे उहो बयान कयां। हर शय खे पैदा करण जे लाइ अल्लाह फरमायो कुन फयकून, कुन फयकून, थी पओ थी पई। लेकिन जॾहिं न इंसान जे बनाइण जो वारो आयो अल्लाह ईअं कोन फरमायो त कुन। रब फरिश्तनि खे फरमायो त मिटड़ी खणी अचो ऐं उन मिटीअ खे अचे ॻोहियो। मिट्टीअ खे ॻोहण खां पोइ बि अल्लाह ईअं कोन फरमायो त कुन। तवज्जह कजा मुसलमान, ओ पंहिंजे पाण खे भुलाइण वारा, ओ पंहिंजे पाण खे कुछ न समझण वारा, अॼु अल्लाह जे क़ुरान करीम जे ताक़त सां पंहिंजे हक़ीक़त खे सुञाण। ओ बब्बर शेर खां वधीक ताक़त रखण वारा, गिदड़ जी ज़िंदगी गुज़ारण वारा, तू गिदड़ नहीं, तू मुंहिंजे कायनात में मुझे रब जो वॾो शेर है। अल्लाह जे ज़ात बाबरकात। इंसान के बनाइण वक्त मलाइकन के फरमायो मिट्टी खणी अचो, खणी आया, गोहे तैयार कयो। मलाइकन गोहे तैयार कई, पोइ बि रब ईअं कोन फरमायो त कुन। अल्लाह फरमायो फइज़ा सवैतुहु व नफ़ख्तु फीहि मिर रूही। अखियूं खोल मुसलमान, ऐ इंसान हर शय के मुझे करीम रब कुन सां बनायो। ऐं तो इंसान के अल्लाह जे ज़ात बाबरकात व नफ़ख्तु फीहि मिर रूही, अल्लाह जे ज़ात फरमायो ऐ इंसान तुझे रब तोसां केतिरो प्यार कयो आ जो तो में पंहिंजो रूह फूकियो आहे। छा मतलब है मुझा मौला तुझो रब चवे तो ए इंसान तुझे इन चेहरे सा मां खुदा के एतरो त प्यार आ, ई जेकी कुछ मां अल्लाह कायनात में बनायो आ यो सब कुछ मां रब तुझे ला बनायो आ, पर तोखे फकत मां रब पंहिंजे याद ला बनायो आ। अल्लाह ताला फरमाए तो बाना सिर्फ तू मां अल्लाह जो थी, ऐ मुझा बाना तू फकत मां रब जे थियण जो फैसलो कर। मां रब तोला फैसलो करे छडियो आ, हर शय के मां रब तुझे कदमन में पहुंचाए छडींदो मैं। तू फकत मां खुदा जो थी, जुमले ते गौर के, तू फकत मां खुदा जो थी। मुसलमानो जवाब दियो, हिकड़े के रिझाइण सवलो आ या हजारन के परचाइण सवलो आ? जवाब दियो मुसलमानो, हिकड़े के रिझाइण सवलो या हजारन के रिझाइण सवलो? मुझो करीम रब तो फरमाए मुझा बाना तू मुझो हई मां तुझो हां, ऐ मुझा बाना तू मुझो रुगी सदाए न मुझो थी देखार पो दिस त मां करीम रब तो के कायनात सजी में किए तो निर्वार करे दिखारे। अज इन मौजू ते मुझा दोस्त मुके कुरान जी तिलावत भी करनी है, करीम मुस्तफा जो शान भी पढ़नो आ। ऐं तवा साजे हिन दिल जे मथा जेका कसरत गुनाहन जे करे कट चढ़ी वैया, कोशिश करे इन कट जो भी मुझा दोस्त इलाज करनो आ। छो त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे पाक नालन सा कल्ब जी कट लहंदी आ, दिल ठरंदी आ, वाग मदीने वरंदी आ। अल्लाह जी ज़ात बाबरकात सुने कुरान करीम जे अंदर फरमायो वलक़द करमना बनी आदम, ऐ आदम जी औलाद जी मुझा करीम रब मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो ऐ आदम जी औलाद कायनात में जेकी
मुझमा अल्लाह जे ज़ात बनायो आ जंहिंखे ॾिसी करे तो पंहिंजे पाण खे बहलायो आ जंहिंखे ॾिसी करे तो पंहिंजे पाण खे गुम करे छॾियो आ मां अल्लाह जी ज़ात बाबरकात कुरान करीम जे ज़रिए ऐलान करे तो के तो बुधाया ओ दुनिया जे शैन में दिलियूं लाइण वारा मां अल्लाह जे ज़ात कायनात में अगर वध में वध के इज्जत अता फरमाया त उहा तो इंसान के अता फरमाया कायनात में वध इज्जत वारो केरा पांजे पाण के चो माया चो पांजे पाण के केरा कायनात में वध इज्जत वारो इंसान ए इंसान पो जदे अल्लाह तो के इज्जत वारो बनायो आ जे कदे हद जो ऑफिसर मुजा दोस्त कह के हद जो ला ऑफिसर मुकरर कंदो आ त हो पांजो पावर देखारींदो आ चौथो पावर देखारी चवे तो मुखे मुकरर कयो वयो आ मुखे ही इज्जत दिनी वई आ मां मुख्तियारकार थी चुको हां मां डीसी थी चुको हां मां ही थी चुको हां मां ही थी चुको हां ए इंसान दुनिया जो मानू जेके मुकरर कंदो आ वो पंजो पावर देखारींदो आ त मुखे ही पावर मिलियो आ हालांकि उनखे पावर दियण वारो भी फानी आ उन जो पावर भी फानी आ पर जेको तोखे मुझे रब पावर दिनो आ न दियण वारो फानी आ न तो जो पावर खत्म थियण वारो आ मुझो बेनियाज रब तो चवे ओ पंजे पाण के निधन को करण वारा ओ पंजे पाण के निधन को समझण वारा तू लावारिस नहीं तू निधन को नहीं मां रब तो के कायनात में वध इज्जत अता फरमाया बस फर्क हुआ तू रुगी मां रब जो थी त ॾिस मां अल्लाह जे ज़ात जो थी त ॾिस ऐं थी ॾिसी करे पो ॾिस त जेको मुंहिंजो थियो आ मां रब उन खे केतिरी इज्जत अता फरमाई आहे जेको मुंहिंजो थियो आ मां अल्लाह जे ज़ात उन खे केतिरो मक़ाम अता फरमायो आ मां अल्लाह जे ज़ात उन खे केतिरी इज्जत अता फरमाई आ मुंहिंजो बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर ऐं मुंहिंजा मुस्लमान तोखे दावत ॾींदे फरमाए थो ऐं मुंहिंजा बान्हा जी मुंहिंजा करीम रब अल्लाह जे ज़ात फरमायो वसारिऊ इला मग़फ़िरतिन मुझो सुनो करीम रब पंजे सुने कुरान करीम में फरमाए तो ड्रोड़ंदो आ तकड़ो आ जल्दी आ केर तो चवे चो मुझो अल्लाह केर तो चवे जवाब दियो केर तो चवे कंहिंखे चइबो आ त ड्रोड़ंदो आ जो जैसा प्यार हुंदो आ अॻियां मानी ख़त्म थियण वारी हूंदी आ चवंदो आ दोस्त जल्दी आ मानी ख़त्म थियण वारी आ फैज़ जूणे जा जल्दी आ जलसो ख़त्म थियण वारो आ साईं सैयद शुजामद शाह जल्दी आ जलसो ख़त्म थियण वारो आ केर सदींदो आ जो जंहिंजो जैसा प्यार हूंदो आ मुझो करीम रब तो फरमाए बाना तुझो जैसा प्यार हूंदो आ तू उनखे उन जे तरफ सदींदो आ मां अल्लाह जो तो बाने सा एतरो प्यारा जो मां अल्लाह तो के तो चवां वसारियो इला मग़फ़िरतिन ड्रोड़ंदो आ जल्दी आ मौला काॾे अचां रब तो चवे मां बख़्शण जे ला तो ला दर खोले छॾिया ने वंड वठण जे ला जल्दी आ काॾे जल्दी आ मुसलमान जवाब दे काॾे जल्दी आ बख्शिश जे ला जल्दी आ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम तुझे परवरदिगार
अल्लाह जे पाक कुरान करीम दे गौर तकर मुसलमान तुझो करीम रब केडो न तोखे इज्जत दई सॾु करे रहियो आ जल्दी आ मौला काॾे अचां रब चवे तो तुझे परवरदिगार जे तरफ हलिया मौला जी अचां तो छाजे ला अल्लाह फरमाए तो मां अल्लाह तुझे ला पांजे बख्शिश जा दरड़ा खोले छॾिया दरड़ा भी मां खोलिया हन सदड़ो भी मां थो कयई जवाब दे मुसलमान सदड़ो भी अल्लाह करे दरड़ो भी अल्लाह खोले पो जेको बख्शराइण जे नियत सां पंहिंजो कंधड़ो झुकाए अल्लाह जे दरबार में सजदो करे चवंदो या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी गए लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है अल्लाह बाने के चवे त बाना तुझे परवरदिगार जी तरफ ड्रोड़ंदो आ तुझे परवरदिगार तुझे ला बख्शिश जा दर खोले छड़िया हन पो जडे कने बानो ड्रोड़ंदो अचे त मुजो रब मुआफ कंदो या न कंदो जवाब दियो मुआफ कंदो या न कंदो ऐ मुसलमान अल्लाह तोखे सॾे रहियो आ त ड्रोड़ंदो आ बख्शिश जे तरफ ड्रोड़ंदो आ अल्लाह चवे थो त अच त मां रब तोखे मुआफ कया मौला जे मुंहिंजा गुनाह मुआफ कंदे त पोइ मूंखे मिलंदो छा अल्लाह फरमाए थो व जन्नतिन बख्शिश ॾींदो वेंदो सही जन्नत तुंहिंजे इंतज़ार में बीठी ऐ मुसलमान दुनिया सा दिल लगाइण वारा अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत करण तो चाहियां इन दुनिया सा प्यार करण वारा पंहिंजे करीम रब के छॾण वारा सबब कहिड़ो आ अल्लाह खां दूर रहण जो अल्लाह जे सुहिणे महबूब खां दूर रहण जो सबब कहिड़ो आ मालड़ा पंज ढोरड़ा धारिया हन उन्हनि खे उज़हा जे लाइ तयार करणो आ उन्हनि जी ख़िदमत थो कयां उन्हनि जे लाइ गाह करण जे लाइ थो वञा नमाज जो टाइम नथो मिले अल्लाह हेतिरा बचड़ा ॾिना आहिनि मौलविन खे चाहे उन्हनि खे रुगी तकरीर करणी आहे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन औलाद जे लाइ पंहिंजे करीम रब खे अॼु दूर थो रही अल्लाह जे दरड़े खां दूर थो रही नमाज जे लाइ अज़ान जो आवाज़ ॿुधी दूर थो रही मुंहिंजो अल्लाह क़ुरान करीम जे अंदर उन हकीकत के बयान कंदे फरमाए तो अलमाल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया अल्लाह फरमातो है मुझा बाना ये जेको न तो निठो मिठो कयो आ इहो तुझो माल इहा तुझी दौलत या रुगी अखिन जो ड्रो थई या हकीकत न थई पहिरी जवाब दियो कुरान सचो आहे या न जवाब दियो दिल सां था चओ या सखणो हथ था खणो जे दिल सां था चओ तो अल्लाह जो कुरान सचो आ त मुझो बेनियाज रब कुरान करीम में कभी आयत कुरान करीम जी मां तिलावत कंदो हला चो त मुंहिंजा दोस्त अजीज जे खां पी पुछे अल्लाह जा बाना अॼु नमाज ते कोन आहे छाजे करे अॼु हिन कम ते कोन आहे छाजे करे रमज़ान जो रोज़ो नथो रखी छाजे करे चवंदे मुंहिंजे माल जो गाह केर कंदो मुंहिंजे बचड़नि जो ही कम केर कंदो मुंहिंजो ही कम केर कंदो अजीज़ान मल जन शैन जे करे तो करीम रब खे विसारियो आ अल्लाह ताला जी बाबरकात कुरान करीम में उन्हनि शैन जी भी हकीकत बयान कई आ चाहे करीम रब जे खे तो विसारियो आ उन जी हकीकत भी अल्लाह कुरान करीम में बयान कई आ मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात बयान कंदे फरमायो यौम ला यंफउ मालु वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम मौला
रमज़ान शरीफ त अची रहियो आ पर मुझा करीम रब मुखे वलर बचड़न जो आज रोज़ो रखंदुस त उन जो छा थींदो। हे 10 ढोर जो मां रखिया हन मौला जे रोज़ो रखंदुस त उन जो गाह केर कंदो। मुझो अल्लाह तो फरमाए ऐ मुझा बाना मां अल्लाह के जवाब दे गाह करण जो पावर त मां रब तोखे ॾिनो आ। गाह बार जानवर के तातण जी हिम्मत त मां रब तोखे ॾिनी आ पर मुझो रब तो चवे मुखे ॿुधा त इन कणे मां केच करण जो पावर मां रब तोखे ॾिनो आ या मां पंहिंजे कुदरत में रखियो। जागो जागो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात का सवाल कयो आ। ऐ मुझा बाना जह गाल जे करे तो मां अल्लाह जे दरबार का दूरी अख्तियार कईया तो पांजे दिल के दूर करे छड़ियो आ। याद ही कोन थई त केड़ो महीनो अची रहियो आ, याद ही न थई त केड़ो महीनो गुजरी रहियो आ। मुझो बेनियाज रब तो फरमाए बाना जह शे जे करे तो सब कुछ भुलाए छड़ियो आ उन शे जी मां अल्लाह तो के हकीकत तो बुधाया त कयामत जे दिहाड़े यो औलाद तुझे कम को न इंदो या दुनिया दौलत तुझे कम का न इंदी। मुझा करीम रब मुझे कम छा इंदो। अल्लाह फरमा इल्ला हा हा यो औलाद भी तुझे कम इंदो या दौलत भी तुझे कम इंदी। उते जो उते अल्लाह नफी भी ॾिनी असबात भी दे करे बुधायो आ। अगर तो हिन दिल के मां अल्लाह जे याद जेला सलामती वारो बनायो त इहो औलाद भी तुझे अखिन जो ठार रहंदो। इहा दुनिया दौलत भी तुझे जन्नत जो रस्तो बन भी पर जे इन दिल के मां अल्लाह जे याद का दूर करे छॾई त इहो औलाद भी तुझे कम को न इंदो इहा दौलत भी तुझे कम का नहीं दी। मौला छो को नहीं दी। अल्लाह फरमाए वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। आऊं तव्हां खां सवाल थो कयां त जे कदे पी पांजे पुत्र के चवे तो बाबा इहो मानू धोखेबाज थई इन खां दूर रह जा त जेको न अबे जो नेक पुत्र हुंदो उहो पी जो चवण वठंदो या कोन वठंदो। जवाब जो वठंदो या न वठंदो। जे वठंदो त फायदे में वींदो नुकसान में वींदो। गाल्हायो मुसलमानो फायदे में वींदो। मुझो अल्लाह कुरान करीम में बुधाए थो पियो तो वमल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर। ऐ मुझा बाना ही दुनिया धोखो थई। ये दुनिया जवाब दे मुसलमान ही दुनिया धोखो थई। हे फकीर सजन साईं जो गुलाम न तो चवे मुझो रब पांजे कुरान में तो बुधाए ऐ मुझा बाना ही दुनिया धोखो थई। मुझा बाना ही दुनिया धोखो थई। वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब। तू जेते चरियो थियो हां इहा कुछ भी न थई तुझे रब वट अन्या अलाए छा छा तैयार लगो पयो। मुझे बेनियाज रब जे ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुझा बाना जी मुझा करीम रब मां रब जो तो सा प्यारा मां अल्लाह तो के सदे रहो हां। ओ मुझा बाना जहड़ो आही तहड़ो मां अल्लाह जे दरबार में मोटिया रुजू इल्लल्लाह कर। पांजे दिल जो ख्याल मोड़ पांजे दिल में गुनाहन का नफरत पैदा कर। मां अल्लाह जी ज़ात तो के ऐलान करे सड़ो तो कया हलिया मां अल्लाह तो के बख्शण जेला तैयार हां। ओ मुझा करीम रब सजी जिंदगी गुनाह कया थम गुनाहन जी इंतहा करे छड़ी थम मां पांतु पालो पाजो खाली न छड़ियो आ। हाने केड़ो मुंह खणी तो रब जे दरबार में अचा केड़ा गुनाह माफ कराया केड़ा गुनाह माफ कराया। मुझे बेनियाज रब फरमायो हे तुझे करीम रब जी दरबार या कहे दुनिया वारे जी दरबार ना है। बस तू अखिन के आलो करे मां करीम रब जे दरबार में
न दिल खे झुका तुझो अल्लाह उहो आ जो तुझे जिंदगी जे गुनाहन खे हिक पल में सवाबन में बदलाए छॾींदो आ। आऊं पांजे तरफान रब जे कुरान करीम जे तरफ खां मां अल्लाह जे अञा कुरान जे आयतुन जो तर्जुमो पियो कयां अवां के इन गालन जा किस्सा बाद में ॿुधाईंदुस अवां के इन गालन जूं हकीकतूं बाद में सौली सिंधी में अञा आऊं कुरान करीम जे आयतुन जो तर्जुमो पियो कयां। अल्लाह फरमायो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीमा। जागो था मुसलमानों, जागो था जे जागो था तरफ जे कुरान के समझण जी कोशिश कयो। मुझो अल्लाह तो फरमाए ओ मुझा बाना जी मुझा करीम रब रब चवे तो तू तौबा कर त मां रब तुझा गुनाह त माफ कयई पर जेतरा न गुनाह तू खणी आयो हई एतरा वरी सवाब भी मां रब तोखे ॾेई छॾिया। यह जेका तिलावत आयत कयम उन जो तर्जुमो आ उन आयते कुरान करीम जो तर्जुमो आ। रब तो चवे मुझा बाना जेतरा न गुनाह तू खणी आयो हई मुझा मौला उन्हनि जो त लेखो ही कोने। रब तो चवे जे तुझे गुनाहन जो लेखो कोने तोखे ख़बर काने त तुझे रब जी रहमत केडी कुशादी आ तुझे रब जी रहमत केडी कुशादी आ। तुझो अल्लाह तो उहो आ जे कदे कह मानू जिंदगी कुफ्र ते गुजारी आ मुझे मुस्तफा ते रुगी कलमो पढ़ंदो आ त मां रब अगी जिंदगी माफ करे छडींदो। हां रब चवे तो तू तो मुझे मुस्तफा जो उम्मती हई तू तो मुझे महबूब ते कलमो पढ़ण वारो हई तू तो मुझे मुस्तफा के याद करण वारो हई तू तो मुझे महबूब ते दुरूद सलाम पढ़ण वारो हई। रब तो चवे तो ला त मां अल्लाह अलाए छा छा तैयार कयो आ भाड़िया रुगी मोटी त आ। अल्लाह ताला जबानड़ो मुझे सोने करीम रब जे जात बाबरकात तो असा के दावत नहीं रहियो आ। अल्लाह ताला जी जात बाबरकात तो असा के समझाए रहियो आ। मुझे बेनियाज रब जे जात बाबरकात फरमायो ऐ मुझा बाना जी मुझा करीम रब बस मां अल्लाह जी जात तो का हिकड़ी डिमांड थो कया मां अल्लाह जी जात तो के हिकड़ो पैगाम दई तो के हिकड़ी शय जो पाबंद थो कया उन हिकड़ी शे जो पाबंद तू थी पोदिस त मां रब थी करे तो के छा छा थो दिया। हिकड़ी शे जा पाबंद थींदासी बस मां हिकड़ी शे दे गालया हिकड़ी शे जो भला पाप अज हिन सजे जलसे में हिकड़ी शे जो वायदो कंदासी हिकड़ी गाल ते बस अज सजी कचहरी के कयो वायदो कयो कदऊ। अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहल्लज़ीन आमनू ऐ ईमान वारो इन तत्तकुल्लाह जे कदे तमाम अल्लाह जो खौफ दिल में पैदा कयो। अल्लाह केड़ी डिमांड कया जवाब जो मुसलमान ऐ ईमान वारो ओ नमाजियो ओ हाजियो ओ उमरा करण वारो ओ खैरातू करण वारो अल्लाह फरमाए सब कुछ कयो था मगर मां अल्लाह तवा का डिमांड तो कया मां अल्लाह तवा का पूछा तो मां रब तवा के हुक्म तो कया जे कदे तवा मां अल्लाह जो खौफ दिल में पैदा कयो किया खौफ मां अल्लाह जो पैदा कंदो जिते भी हुजो जेको कम भी कयो बस हिकड़ो रुगी इरादो कयो को दिसे थो या न थो दिसे मगर मुझो रब त मुखे दिसी रहियो आ। यो हिकड़ो जुमलो दिल में विहारे सघूं था
गाल्हायो त मां अॻिते सॼी तकरीर इन ते कयां। इहो हिकिड़ो जुमिलो विहारे सघूं था, इहा ॻाल्हि त सची आहे त मुंहिंजो रब मूंखे जवाब दे, मुझो रब मुखे ॾिसी रहियो आहे। हाणे इहो हिकिड़ो जुमिलो जेको पको करे चवे मुझो रब मुखे ॾिसी रहियो आहे। ऐं तोखां सादन लफ़्ज़नि में सवाल थो कयां, जेकॾहिं सूबेदार साहब बीठो आहे, चोर चोरीअ जे नियत सां आयो आहे, फोरू फुर जे नियत सां आयो आहे, हथियार भी खणी आयो आहे, इरादो भी पको करे आयो आहे, मगर ॾिसे थो त सूबेदार मुखे ॾिसी रहियो आहे। कसम अथव पैदा कंदड़ रब जो जवाब ॾियो। ओहो फोरू पंहिंजो इरादो ख़त्म कंदो या फुर कंदो? जवाब ॾियो। इरादो ख़त्म कंदो छाजे लाइ? त जेको सूबेदार साहब ॾिसी रहियो आहे, छो त जॾहिं चवे थो त मूंखे ॾिसी रहियो आहे, हाणे मां ॾोह कंदुसि त मूंखे सज़ा मिलंदी। ऐं मुस्लमान, तूं पंहिंजे दिल खां त पुछ, पंहिंजे अंदर खां त पुछ, मुंहिंजे करीम रब जे ज़ात खे तूं पंहिंजे दिल में हिकिड़े सूबेदार जेतिरी बि हैसियत नथो ॾी आहीं। केरु चवे थो मुस्लमान? गाल कूड़ी त कान्हे। आहीं केर? मुस्लमान। जो मुस्लमान ही मुस्लमान चइबो छा के? चए तो अल्लाह के मञण वारो। अल्लाह काथे आहे? चए तो हर हंध हाज़िर नाज़िर आहे। अच्छा अल्लाह जे क़ुरान खां पुछी त रब काथे आहे? ऐं मुस्लमान, इन हिकड़ी गाल जे मथा रुगी गौर कर त मुंहिंजो करीम रब मूंखे ॾिसी रहियो आहे। इन गाल ते पक्को पहरक त इंशाअल्लाह ताला अगर कूड़ हणंदो हई, कूड़ हणण जो इरादो पक्को आहे, मगर दिल में ख्याल आयो मां कूड़ हणा, मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे। चोर ही चोरी करण ते पहुतो आ, दिल में इरादो ख्याल आई मां चोरी त कयां थो, घर जा भाती त सुता पिया आहिनि, लेकिन ला तख़ुज़ुहु सिनतु वला नऊम। मुझो अल्लाह उहो आ जेके निंड कान हूंदी आ, पिनकी भी कान हूंदी आ। मुझो अल्लाह ॾिसी रहियो आ। तू चोरी खां पोइते हटे त मुझो रब मूंखे ॾिसी रहियो आ। तू चोरी खां पोइते हटे जीअं जो हटे त मुझे रब तोखे जन्नत जा दरवाजा खोले ॾेई छॾिया। ऐं क़ुरान जे ज़रिए जवाब ॾींदुसि, ईअं सखणो ॻाल्हियुनि में जवाब न ॾींदुसि। मुंहिंजे सुहिणे करीम रब फरमायो, इन तत्तकुल्लाह, जेकॾहिं तूं मां अल्लाह जो ख़ौफ दिल में पैदा कंदे, यजअल लकुम फुरक़ाना, तुझो अल्लाह उहो आ तुझे अंदर में उहो नूर पैदा कंदो जेको हेठ निहारी दे या मथे निहारी दे, सजे निहारी दे या खबे निहारी दे। हक चाहे बातिल चाहे, तुझो रब तोखे अंदर वारे नूर सां सब कुछ बुधाए छॾींदो। बे नंबर ते मुझे करीम रब फरमायो, वयुकफ्फिर अन्कुम सय्यातिकुम, मां रब थी करे वायदो थो कयां, गुनाह तुझे वेझो अचण कोन ॾींदुसि। जागो था, गुनाह तुझे वेझो अचण कोन ॾींदुसि। तू कहिड़ो कम कर, रुगी दिल में ख्याल कर त मुझो रब मूंखे ॾिसी रहियो आ। अल्लाह जो खौफ दिल में पैदा कर, अल्लाह जो खौफ रख। मां रब थी करे वायदो तो कयां, तुझे अंदर के उजारण मां रब जे ज़िम्मे, तुझे अंदर में नूर पैदा करण मां रब जे ज़िम्मे, गुनाहन के रोकण मां रब जे ज़िम्मे, रुगी रोकण न। वयगफिर लकुम, जेके अज ॾींहं ताईं कलूर करे आयो हई उन्हनि के बख्शण भी मां रब जे ज़िम्मे। एडो वडो पैकेज मिलई,
ओ नौजवान रुगी खबर पौंदी थई त अॼु 5 रुपए में 30 मिंट था मुफ्त में मिलन त मिंट कंदो ही पैकेज करे वठा वरी अलाए मिले अलाए न मिले रब जो कुरान भी तोखे पैकेज ॾेई रहियो वारो कर फ़ाइदो ऐ मुसलमान उहे ॾींहं पिया चनी चंद ॾींहंनि जे फ़ासिले ते अल्लाह जो महबूब मेहमान बीठो तोखे अंदाज़ो ही कोन्हे को त इन महीने जी अल्लाह वटि इज्जत केतिरी आ इन महीने जो मक़ाम मुझे करीम रब जे कुदरत जे निगाह में केतिरो आ ऐ मुसलमान लख मुबारकूं इन इरफान अली जूणे जेके जंहिं इस्तक़बाल रमज़ान जे नियत सां महफ़िल सजाई आ हे मुझे करीम मुस्तफा जी हदीस बुध बदोस्त हन कुफर ते जिंदगी गुजारे रहा हन बिन्ही जे दिल में ख्याल आयो आ त अल्लाह जे सच्चे नबी जे हुंदे असा कुफर वारी जिंदगी छो था गुजारियो बिन्ही दोस्तन पाण में पको पह कयो अज हल त हलूं मदीने वारे मीर जे दरबार में हुजूर जे हथ ते बैयत करे गुनाहन का तौबा करे सच्चो सुने मदीने जे मीर जो कलमो पढ़ी मुसलमान थियो भाई हुजूर जे दरबार में आया बिनी कुफर छड़े करे कलमो पढ़ी मुसलमान थिया ऐ मुसलमान गौर कजा मुसलमान थिया दोस्त तब होया लेकिन बिनी जो नस्ल अलग अलग होयो हसब अलग अलग होयो तबीयतूं अलग अलग होयो सोचूं अलग अलग होयो हिकड़ो नेकी में तकड़ो हुयो हिकड़ो नेकी में सुस्त हुयो हिकड़ो देर न कंदो हुयो कहबी नेकी करण में हिकड़ो सुस्ती सां कंदो हुयो अल्लाह जे कुदरत ने निहारियो जेको नेकी में तकड़ो हुयो हर कम जल्दी कंदो हुयो ओ जंग में मुझे महबूब मदीने जे मीर सां गद वयो आ जंग में शहीद थी वयो आ हिकड़ो साल उन जो बियो साथी वरी दुनिया में जिंदा रहियो आ हिक साल का बाद अल्लाह जे तरफ खां उन बे जे मथा मौत अची वयो आ जडे बई साथी दुनिया छडे वया मुझे करीम मुस्तफा जे सहाबी हजरत तलहा रात जो ख्वाब डिठो आ छा डिठो आ रात जो डाढिया गालायो छा डिठो आ हजरत तलहा रदी अल्लाह ताला न ख्वाब डिठो आ छा तो ख्वाब में दिसे तमा जन्नत जे दरवाजे ते पहुतो हां मां जन्नत जे दरवाजे ते पहुतो हां हु जेके बदोस्त दुनिया में हुजूर जा उम्मती थियण खां बाद हिकड़ो शहीद थी वयो जेको नेकियूं जल्दी कंदो हुयो तहज्जुद पढ़ण में तकड़ो हुयो इबादत में तकड़ो हुयो जंग में शहीद भी थी वयो ऐं हिकड़ो बियो उन जो साथी जेको नेकिन में भी सुस्त हुयो आस्ते आस्ते कंदो हुयो हिकड़ो साल बाद में अल्लाह जे रज़ा सां उन जो दम परवाज थी वयो हो कहीं जंग में शहीद भी न थियो हजरत तलहा फरमाए तो मां ख्वाब में थो ॾिसां त जन्नत जो दारोगो थो अचे जेको बाद में दुनिया छॾण वारो आ पहिरीं उन खे सॾड़ो थो करे त जन्नत में हली आ जडे ओहो जन्नत में बने थो हजरत अल्लाह से फरमाइन था ख्वाब मुझो हली रहियो आ त जेको अग में दुनिया छडे वयो आ जंग में शहीद भी थी वयो आ बे नंबर ते वरी उन खे जन्नत में सडे थो हजरत अल्लाह सुनो फरमाए थो वरी अचे मुडे निहारे चवे तो तुझे अचण में अञा देर आ सुने हजरत तलहा रदी अल्लाह ताला न फरमाइन था सुबह थियो अखरात जो खुली वई सुबह जो पंजे दोस्तन के चवे तो समझ में न थो अचे रात मां ही ख्वाब डिठो आ फलाणो मुझे मुस्तफा जो सहाबी जेको एडो नेकोकार हुयो नेकिन में तकड़ो हुयो साल अग में शहीद भी थी वयो बाद में साल उन जो दोस्त अल्लाह जे रज़ा सां हुन जे मथा जंग में शहीद थियण का सवा मौत
मौत वाक़े थियो मगर रात जन्नत में जन्नत जो दारोगो पहिरी उनखे सदे रहियो हुयो जेको साल बाद में दुनिया छॾे वयो आ जेको शहीद भी थी वयो नेकिन कण में तकड़ो भी हुयो उनखे बाद में सॼो वयो हुन सा गाल कई हुन सा गाल कई हलंदे हलंदे गाल मुझे महबूब मदीने जे ताजदार ताईं पहुंची वई मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जॾहिं पाक कनन मुबारकन ते गाल पहुती हाणे तेस ताईं त ख्वाब हुयो तेस ताईं त ख्वाब हुयो जॾहिं हुजूर जे पाक ज़ुबान मां इहे जुमला निकता वाके तलहा जन्नत जे दरवाजे ते बीठो हो तवज्जो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो वाकई तलहा जन्नत जे दरवाजे ते बीठो हुयो वाकई तलहा सही ॾिठो त जेको शहीद भी थी वयो नेकिन कण में तकड़ो भी हुयो उनखे जन्नत में बाद में सॼो वयो जेको नेकिन में कुछ सुस्त भी हुयो साल बाद में दुनिया छॾे वयो शहीद भी कोन थियो उनखे जन्नत में अग में सॼो वयो सहाबा हैरत मां ॾिसी रहिया छो त पहिरीं त हज़रत तलहा जो ख्वाब हुयो अॼु मुंहिंजो मुस्तफ़ा तो फरमाए त तलहा ॾिठो आ हाणे ख्वाब न पर हज़रत तलहा जो ख्वाब मुंहिंजे मुस्तफ़ा हकीकत बनाए छॾियो आ मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ने अजीब नजरन सा सहाबा जी तड़पा निहारे अर्ज़ कन या रसूल अल्लाह हिकड़ो साल अग में शहीद थी चुको आ नेकिन में हेडो चुस्त हुयो देर न कंदो हुयो हिकड़ो साल बाद में दुनिया तो छदे शहीद भी न थियो आ मुजा आका जन्नत में उहो पहिरी मुजा महबूब इन राज ता पर्दो तखणो मुझो मुस्तफ़ा उहो आ जेको क़यामत में थियण वारन राज़न ता दुनिया में पर्दा खणी रहियो आ आऊं मुसलमान तोखां सवाल थो कयां मदीने में वेही करे मदीने जे नुखुन ते वेही करे अज 1400 साल गुजरी चुका हन अञा क़यामत अलाए कदह थींदी जेकी कुछ क़यामत में थींदो जेकी कुछ कब्रन में थी रहियो आ मुझो मुस्तफ़ा मदीने जे तड़ड़े ते वेही बुधाए रहियो आ जेका कब्र जो हाल गुझो ना है जेका कयामत जो हाल गुझो ना है याद रखो इरफान अली जोड़े जा उन का ही जमायत भी मुझे मुस्तफ़ा का गुझी ना है याद रखी छड़जा रुकी पंहिंजे पान के संभाल मुसलमान रुकी पंहिंजे अकीदे के संभाल पंहिंजे नियत के संभाल मुझे मुस्तफ़ा का काब गुझाई कान्हे का मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वक्त गुजरंदो विंदो जेको जवाब दिनो न जवाब जे तरफ गौर कयो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो पंहिंजे सहाबा के तमा केड़े फिक्र में पइजी वया हो तमा परेशानी में पैजी वया हो आका शहीद भी थी वयो नेकिन में चुस्त भी हुयो लेकिन जन्नत में बाद में सॼो वयो राज कहिड़ो वा मदीने जे मीर फरमायो ॾियो ख़बर मुझो हिकड़ो उम्मती शहीद थी वयो हाँ मुझा आका नेकिन में चुस्त हुयो हाँ मुझा आका हुजूर फरमा ॾियो ख़बर ॿियो मुझो सहाबी साल जिंदा हुयो हाँ मुझा आका मुझे मुस्तफ़ा फरमायो ॾियो ख़बर उनखे हिकड़ो रमज़ान अॻे खां वधीक मिलियो या कोन मिलियो जागो था अखियूं खोलियो मुसलमानो ही मुत्तफ़िक़ुन अलैहि हदीस आम मुझा दोस्त न मुझे मदीने जे मीर फरमाए सहाबा के ॾियो ख़बर जी मुझा आका नेकिन में त सुस्त हुयो पर हिकड़ो साल बाद में
जिंदा हुयो हाँ मुझा आका हुयो मुझे हुजूर फरमा दियो त ख़बर उनखे रमज़ान जो महीनो वधीक मिलियो या को न मिलियो हाँ मुझा आका मिलियो मुझे मदीने जे मीर फरमायो शहादत जो मकाम पंहिंजी जाइ ते आ पर रमज़ान जे हिक हिक घड़ीअ जो मकाम भी अल्लाह जे दरबार में वडो ओ जिंदगी में रमजान जो इस्तकबाल न करण वारा जिंदगी जा कई रमजान ये कटे छड़न वारा गुजारे छड़न वारा रमजान जो अदब न करण वारा रमजान मुबारक जो इस्तकबाल न करण वारा जरा गौर कर मुझे करीम मुस्तफा जे हदीस जे मथा यानी जेके जिंदगी में रमजान मिलंदो आ उन जेड़ो खुश नसीब बियो कोई को न हुंदो आ छाजे करे इजाजत दियो तगते बयान कया छाजे करे मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात व बरकात फरमायो त मुझे सुहणे करीम रब मुझे खालिक मालिक रब कायनात जे अंदर कहीं भी उम्मत खे उहे नेमतूं अता को न फरमायो जेके मां मुस्तफा जे उम्मत खे रब अता फरमायो अखियूं खोल मुझा जानी ओहो महीनो अची रहियो थई ओहो महीनो अची रहियो थई जो 11 महीना फर्ज पढ़ हिकड़ो फर्ज पढ़ हिकड़े फर्ज जो सवाब रमजानुल मुबारक में हिकड़ो फर्ज पढ़ त 70 फर्जन जो सवाब 11 महीना नफिल पढ़ नफिल जो सवाब रमजानुल मुबारक जे अंदर हिकड़ो नफिल पढ़ त फर्ज जो सवाब रुगी एतरी गाल नाहे गाल इन को थोड़ी अगते आ जे चवी त बुधाई चवी त बस जागो था बुधाया जेके चौ था बुधायो ओहे दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे मदीने जे मीर फरमायो रमजान जी जदे पहरी रात थी दिया रमजानुल मुबारक जी जदे पहरी रात थी दिया चंद्र रमजान जो पीह दोआ मुझा आका जी मदीने जे मीर फरमायो रमजानुल मुबारक जे चंद्र जी पहरी रात अल्लाह जी जात बाबरकात पांजे मखलूक मां मुस्तफा जे उम्मत के अल्लाह इयो एजाज फरमायो त मुझो करीम रब प्यार सा मुर्की मुझे उम्मत दे निहारी दो जागो था निंद्र न कजो यार जागत लगई भाग मुझा सोहना जागण मां मुराद इया नाए त तुरगी ही अखियूं खोलियो वेठो हुजो जागण मां मुराद आ त हिन दिल जे थोड़ो पटड़ी के खोल बुध त हली छा रहियो आ हिन रमजान जे पहरी रात जी बरकत दे त निहार आऊं तोखां सवाल थो कया मुझे करीम मुस्तफा फरमायो त रमजान जी पहरी रात में मुझो अल्लाह मां मुस्तफा जे उम्मत के इहो एजाज अता फरमायो आ जो मुझो करीम रब मुझे उम्मत दे प्यार सा मुर्की निहारी दो आ दे खबर मुर्की दिसण प्यार जी निशानी आहे या नाहे ऐं जन दे न मुझो करीम रब मुर्की निहारे दे खबर उन जे नसीबन सा को भेट करे सके थो
जवाब दे मुसलमान को भेंट करे सके तो दे खबर उन पहरी रमजान जे रात जी का तैयारी भी कई थे अंदाजो त लगा ओ मुजा जूणे जंजे में गोठ जो नालो चाहे जूणे जंजे गोठ जे पट में वेहण वारा जे कदे हिते तवा सा जूणे जन वट हिते रमजान जे पहरी तारीख अल्लाह पांजे कुर्ब जे निगाह सा निहारिंदो दे खबर जे के मदीने में वेठा होंदा आई मक्के में वेठा होंदा मुझे रब जो उन्हन जे मथा कुर्ब इन्हें करे हर दीवानो चवंदो आ हुजे रमजान ऐं मदीने में हुजे रमजान ऐं मदीने में हुजा सजण जे देस ते वञी रोज़ा रखा मां अजवा सा उते ऐं ज़मज़म सा उते मां अजवा सा उते ऐं ज़मज़म सा उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां एकड़ो मिसरो तरावीह पढ़ा उते रोज़ रात जो रियाज़ुल जन्नत में बिहा रोज़ रात जो तरावीह पढ़ा मां उते रोज़ रात जो रियाज़ुल जन्नत में रोज़ रात जो जॾहिं जो ॾींहुं हुते ऐं सिज उभिरी अचे जॾहिं जो ॾींहुं हुते ऐं सिज उभिरी अचे हरम खां पोइ वापसि मां पियो थियां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो पंज शयूं मां करीम मुस्तफा जे उम्मत के अल्लाह जे ज़ात बाबरकात अता फरमायो उहे पंज शयूं अहिड़ियूं हल उहे पंज शयूं अहिड़ियूं हल अल्लाह जे महबूब फरमायो जेके अॻु में कंहिंखे बि नसीब न थियूं हिकिड़ी त ख़ुदा जे कुर्ब जी निगाह जरा बियो त निहार सॼो ॾींहुं रोज़े रखण जे करे न खाइण न पीअण जे करे मादे में गरमाश पैदा थींदी आहे उन गरमाश जे करे इंसान जे वात मां अजीब क़िस्म जी साह में हिकिड़ी अजीब मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खुशबू थींदी आहे जेका तोखे असांखे कान वणंदी आहे तोखे असांखे कान वणंदी आहे पर मुंहिंजे करीम मुस्तफा फरमायो त मुझो रब तो फरमाए ओ सजो ॾींहुं मां अल्लाह जे मोहब्बत में बुख्या रहण वारा तुझे पेट जे बुख जे करे जेका तुझे वात मां खुशबू अची रही आ दुनिया जे खस्तूरी खां वधीक मां करीम रब खे वणंदी आ थोड़ो गौर कजा सोच जा रोज़े रखण खां पहिरीं सोच जा रोज़ेदार तुझे भर में बीहंदो आ वॾो साह खणंदो आ तोखे अजीब महसूस थींदो आ यार हिन जे वात मां बदबू थी अचे याद रख या बदबू ना है रब जो महबूब तो चवे तो मुझो रब चवे तो या मुखे खुशबू खां वधीक प्यारी आ मुझा मौला छा ॾिसण तो चाही रब चवे तो तोखे ॾिसण तो चाहियां त जंहिं रोज़े जे करे इन तुझे साह में जेको कुछ आहे इहो मां रब खे एतिरो प्यारो त सोच त तुझो रोज़ो मां रब खे केॾो वधीक प्यारो
रमज़ानुल मुबारक के कुछ न समझण वारा, रमज़ानुल मुबारक के पांजे कारोबार जे ला समझण वारा, गरीबन के रारो रात ॾींहं लुटण वारा, मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो त मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात टी शे मुझे उम्मत के इहा अता फरमाया जेका कहीं के बिना ता फरमाया त मुझे करीम रब जे तरफा अल्लाह जा मलाइका, अल्लाह जा मलाइका रोजेदार जेला सजो रमजान अस्तगफार पढ़ंदा रहंदा ने। रोज़ो तो असां रखियो बख्शिश जी दुआ तो जे असांजे बख्शिश जेला मां अल्लाह जे हमदो सना खां पो वेठा दुआऊं घुरंदा ने। केर दुआ घुरदा हन बख्शिश जेला, मियां इरफान अली पंहिंजे बाबा जे बख्शिश लाइ हीअ महफ़िल सजाई आहे न। बख्शिश जी दुआ केर घुरंदो आहे? रब चए थो मूं मलाइक मुक़रर करे छॾिया हन। बख्शिश जी दुआ सभु कंहिंजे नसीब में कान ईंदी आहे। खोड़ सारा किताबनि जा ढेर पढ़ियूं वेठा हन मगर चवनि था त छाजी बख्शिश जी दुआ, मोह पंहिंजो पाण लोड़ींदो। सच उहे बि चवनि था, कूड़ा उहे बि न आहिनि। छो जंहिंखे भरोसो ई न हूंदो आहे उहो ॻाल्हि बि उहा कंदो आहे। असांखे यकीन इन करे आहे जो मदीने जे मीर फरमायो त मुंहिंजे उम्मत खे अल्लाह इहो एज़ाज़ अता फरमायो आहे। फर्श ते रोज़ा रखंदा आहिनि, अर्श ते मलाइक तौबहूं उन्हनि जे हक़ में कंदा आहिनि, उन्हनि जे हक़ में दुआ मग़फ़िरत कंदा आहिनि। रोज़ो फर्ज़ कंहिंजो आहे? चओ अल्लाह जो। जेकॾहिं कंहिं रोज़ो टोड़ियो त ॾोह कंहिंजो कयईं? अल्लाह जो। माफ़ी ॾोह जी केरु ॾींदो? अल्लाह ॾींदो। उहो रब माफ़ी ॾियण वारो चवे थो त हाणे जे मूंखां रोज़ो बख़्शिराइण थो चाहीं त मुंहिंजे दर ते न अच, खाधो तयार करे ग़रीब जे दर ते वञ। जागो था मुसलमानो, कंहिंजे दर ते वञ, ग़रीब जे दर ते वञ, वञी उनखे खाधो खारा। मौला ॾोह तुंहिंजो कयो थम। रब चवे थो मां रब इन में ई तराज़ रखियो आहे। अल ख़ल्क़ अयालुल्लाह, हीअ मख़लूक मुंहिंजो अयाल आहे, इहो बुखारो आहे, इहो उजारो आहे। बस तूं वञी रुगी उनखे ॾे, उहो खाई रुगी थोड़ो मुड़के त मां रब तुंहिंजा मिड़ई गुनाह माफ़ करे छॾिया। रमज़ानुल मुबारक, रमज़ानुल मुबारक हमदर्दी जो नालो आहे। रमज़ानुल मुबारक अल्लाह जे रज़ा जो नालो आहे। रमज़ानुल मुबारक अल्लाह जे कुर्ब जो नालो आहे। रमज़ानुल मुबारक पंहिंजे ज़िंदगीअ जा गुनाह मेटराइण जो नालो आहे। ऐं मुसलमानो अचो त पंहिंजी तयारी कयूं, अचो त तयारी कयूं। कहिड़ी तयारी कयूं त रमज़ानुल मुबारक में इंशाअल्लाह ताला रातिन जो जागी करे मां नमाज़ तरावीह अदा कंदुसि, रातिन जो जागी करे मां कुरान करीम जी तिलावत कंदुसि, रातिन जो जागी करे मां तहज्जुद जी नमाज अदा कंदुसि। ऐं मुसलमान याद रखी छॾ, दुनिया जे अंदर भी जेको कंहिंजो थी वेंदो आहे उहो उनखे कॾहिं बि निधड़को थिड़को न ॾींदो आहे। तूं मुंहिंजे करीम रब जो थी वञ, ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो तुंहिंजे लाइ जन्नत जा दरड़ा खोले। हिन दुनिया ते नाज करण वारा मोटी वरी मां कुरान करीम जे आयतन के वरी मोटी तिलावत कया। मुझे बेनियाज रब जे ज़ात बाबरकात फरमायो, ऐ दुनिया ते नाज करण वारा, ऐ हुस्न ते नाज करण वारा, ऐ जवानी ते नाज करण वारा, दौलत ते नाज करण वारा, कुर्सी ते नाज करण वारा, दुनिया जे अयाशन ते नाज करण वारा जी मुझा मौला अल्लाह फरमायो फअम्मा मन तग़ा व आसरल हयात दुनिया। ओ दुनिया ते नाज करण वारा, हुस्न ते नाज करे, दौलत ते नाज करण वारा, मां सुहिणे रब खे विसारण वारा, मां अल्लाह जो नालो न वठण वारा, मां अल्लाह जे मखलूक खे ईज़ाइण वारा, मां अल्लाह जे ज़ात बाबरकात के कुछ भी न समझण वारा, फ़इन्नल जहीम हियल मअवा। रब चवे तो ढर ॾिनी थमई, ॾिखो रसो ॾिनो थमई,
थमई मगर मुझे कुरान दे निगाह कजा जेको दुनिया ते नाज कंदो आ मां अल्लाह उन जे ला जहन्नम जे बाह के तैयार कंदो हां व अम्मा मन तगा व आसर अल हयात दुनिया फ इन्नल जहीम हियल मअवा व अम्मा मन खाफ मकाम रब्बिही व नहन नफ्स अनिल हवा फ इन्नल जन्नत हियल मअवा। अल्लाह फरमाए तो ओ मां अल्लाह जे खौफ में रातियों जागण वारा मां अल्लाह जे खौफ में गरीबन जी खिदमत करण वारा जी मुझा मौला रब चवे तो इहो न सोच जा त मूं लिकी कयो आ कह को न ॾिठो आ मां रब तोखे ॾिठो आ न रुगी ॾिठो आ पर मां अल्लाह तोला जन्नत में महल भी तैयार करे छॾिया आहिनि। अल्लाह जो कुरान सच्चो आ मुसलमानों ॾियो ख़बर रब जो कुरान सच्चो आ अल्लाह जो कुरान सच्चो आ त तैयारी कर यार ऐ मुझा दोस्त तैयारी कर हीअ तुंहिंजी दुनिया वारी जिंदगी जंहिंते नाज थो करी तुंहिंजी नाहे हीअ अल्लाह जी ॾिनल अमानत आ अल्लाह जी मर्ज़ी आ जेॾी महिल चाहींदो तोखां खसे वठंदो ऐं मुझा दोस्त अज़ीज़ नाज करी त इन घड़ीअ ते कर जेका जो अल्लाह जे ज़िक्र जेला तोखे मिली आ नाज करी तो न घड़ीअ ते कजा जेका अल्लाह जे दरबार में रोंदे तोखे नसीब थी वने मुझे करीम रब के राजी करण जेला तोखे मिली वने चो त हीअ दुनिया आरज़ी आ हे दुनिया मुसाफिर खानो आ मुसाफिर खाने ते नाज कोन कबो आ नाज कबो आ त पंहिंजे असली घर ते कबो आ असली घर उनखे मिलंदो आ को अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारींदो आ। ये दुनिया आरज़ी आ इन आरज़ी दुनिया ते नाज न कर ओ मुझा सोहना हुस्न ते नाज न कर जेको हुस्न ॾियण ते क़ादिर आ उनखे खसण में भी देर कान लगंदी आ मुझा सोहना अल्लाह जो खौफ दिल में रखी त ॾिस अल्लाह जे खौफ में जिंदगी जो पल हिकड़ो गुजारे त ॾिस हिकड़ी रुगी खुदा जे खौफ जी ॻाल्हि कया नौजवाना जी जल अमड़ सा प्यार करण वारो आ पंहिंजे अमड़ सा बेतहाशा प्यार करण वारो आ अमड़ जी खिदमत करण वारो आ मगर अल्लाह जे खौफ में रातिन जूं रातियों गुजारण वारो आ अमड़ भी नेका बच्चो भी नेका हो आधी रात जो जेडी मल अमड़ सुम्ही रहंदी आ लाटन में रसो विझी करे पंहिंजे गले में विझी करे रब जे जिक्र जी मौज कंदो आ छाजेला गले में रसो विझंदो आ मुझा दोस्त गौर कजा मता उबती माना कढी वेही इन करे गले में रसो विझंदो आ त जीअं निंड जो झूठो अचे मुखे सट लगे मुझी अखड़ी खुली वजे मता जिंदगी जी आखिरी रात हुजे मां गफलत जे निंड में हुजा ऐं मुझे मौत जो मथा आडर न थी वने अल्लाह जे खौफ में ये जिंदगी गुजारी दुआ अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारण वारो महसूस करे रहियो आ त मुझे जिंदगी जा आखिरी लम्हात जी रहा हल पंहिंजे जीजल अम्मड़ के चवे तो ओ मुझी अम्मा जी मुझा जानी पुटड़ा अम्मा जे कदे सजी जिंदगी मु तोसा अंगल कोन कयो आ अज जे कदे अंगल कया त कबूल कंदी या कान कंदी अमड़ चवे थी कुर्बान वञा ओ मुझा सुना लाडला पुत्र तोता तुझी अमड़ त इंतजार कंदी आ त कदे त मां अम्मा सा नाज नखरा कर कदे त मां अमड़ सा को सवाल कर मुझी अम्मा अज सवाल थो कया वायदो कर त पूरो कंदी बच्चा खुदा जी जात थी जाने मां वस में हुदो त पूरो कंदस हाने हुक्म त कर हाने पंजे अम्मा खा सवाल तो करे कलमे वारा जरा गौर सा बुध जा अम्मड़ के तो चवे अम्मा जी मुझा बचड़ा अम्मा मुझो वक्त करीब अची वयो
बचड़ो तो पाजी अम्मा खे चे अम्मा मुझो वक्त करीब अची वयो आ ओ मुझी जीजल अम्मा जेडी मल मुझा पसाग पूरा थी वञल इन खाकी जिस्म मां अमानत निकरी वञे रूह परवाज थी वञे मां थी चवे बचड़ा ये गालियों मां अम्मा सा छो थो करी मुझो हियो तो फाटे चवे तो मुझी जीजल अम्मा सच सच बयान करे रहियो हाँ जेडी मल मुझे वजूद मां साह निकरी वञे ये जेको रसो डाकण में लाटण में टंगियो पयो आ यो रसो मुझे टंग में विझी इन पूरे अंगण में मुझे मैयत के गिल जा ऐ मुसलमान अखियों खोल अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारण वारन जे जिंदगी दे निहार ओ मुझी जीजल अम्मा मुखे हिन अंगण सजे ते गिल जा बच्चा इयो छा थो चमी ओ मुझी अम्मा इन करे पांजे पान के सजा ॾियारींदुस मता मूं रब जी बेफरमानी कई हुजे मुखे मुजरिम करे गिल जा ऐं मुझो जनाज़ो रात जे पेट में पढ़ाए खण जा त उन सिज जी निगाह भी न पवे जे हेठा मां अल्लाह जी बेफरमानी कई हुजे बचड़ो ये चई करे चवे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बचड़े जो दम परवास थी वयो हाने जवाब दे उहा जी जल अम्मा जेका बचड़े जे मथा जान कुर्बान करण जे ला तैयार वेठी आ बचड़ो भी अल्लाह हिकड़ो दिनो आ वल्लर कोनन के वायदो करे वेठी आ बचड़ा मां तो सा वायदो पूरो कंदस हाने अर्श दे बिनहारे रहिया सारो कतार हंजू बिहारे रहिया वायदो पूरो करण ला उन लाटन मां रसो बिछोड़े रहिया ताहूब करे रहिया मां जे हैसियत में ओ मुझा मौला ही ॾींहं मुखे न ॾेखारी हाँ हाणे जे ॾेखारिया थई मौला त मुखे सब्र जी तौफीक अता फरमा ऐं मुसलमान हिक मां पंहिंजे बच्चे सां वाइदो पूरो करण जे लाइ लाटण मां रसो खोले रहिया मुझो अल्लाह अर्श ते नाज़ करे मलाइकन के फरमाए रहियो आहे हेॾे त निहारियो ओ मुसलमान क्यों खोल जदे उन अमड़ लाटन मां रसो खोलियो रसो खोले बचड़े जे पैर में विझी करे हाने रसड़े के सुक करे हाने रसे के गिलण ला उथिया अंदाजो लगा तो न मलम मां जे अंदर में छा हूंदो लेकिन मां वायदो कयो वेठी आ अञा उथी सिधी थी आ रब्बे जुल जलाल जे ज़ात बाबरकात मलाइकन के फरमाए फरिश्तो देर न कयो इन औरत के बेहोश करे छडियो ता त महसूस करे त मु पंहिंजो वायदो पूरो कयो मां रब इन जो वायदो कबूल करे छडियो कोई भी पंहिंजे दोस्त जी ये तजलील बर्दाश्त न कंदो आ ओ फरिश्तो गवाह थी वञो मां अल्लाह जे ज़ात न पंहिंजे बाने खे मुआफ़ करे छडियो आ मुसलमान क्यों खोल हजरत ख्वाजा हसन बसरी ए नौजवान क्यों खोल अल्लाह जो कामिल वली नेक सालिह बानो अल्लाह जो अञा इन मकाम ते कोन पहुतो आ विलायत वारे मनसब ते कोन पहुतो आ बचपन खां ही नेक घराणे में पलियो आ दीनदार भी आहे दौलतमंद भी आहे रस्ते में गरीबन में पैसा वंडे
रहियो आहे, मिस्कीनन खे पैसा वंडे ॾेई रहियो आहे। एतिरे में हिकु नौजवान क्रास कयो आहे, सॼी नौजवान ढकियल हुई, रुगी अखिड़ियूं उन जूं ज़ाहिर हुयूं। उन अल्लाह जे नेक बाने जी निगाह उन नौजवान जे अखिड़ियुनि ते पइजी वई, दिलड़ी ॾेई वेठो, सभु कुझु छॾे उन जे पोयां हलण लॻो। उन नौजवान महसूस कयो मुंहिंजे पोयां को अची रहियो आहे। कंधड़ो पोइते करे चवे थी, अचण वारा ख़ुदा जो ख़ौफ़ कर, मुंहिंजे पोयां अची करे पंहिंजे लाइ बि जहन्नम तयार न कर, मूंखे बि रब जे ग़ज़ब जो हक़दार न कर। लेकिन नौजवान मुड़े नथो, अची रहियो आहे, अची रहियो। नौजवान औरत ॿियो दफ़ो मनो कई, को न मुड़ियो। जेॾी महिल नौजवान उहा छोकिरी अल्लाह जी नेक बानी घर जे दर ते पहुती, बानीअ खे चवे थी त पुछीसि मुंहिंजी कहिड़ी अदा हुई जंहिं तोखे सभु कुझु छॾण ते मजबूर कयो। मां त पूरो पाण खे लिकाए पोइ आयसि। जवाब थो ॾे बानीअ खे वञी चवीसि मुंहिंजे महबूब खे तुंहिंजे अखिड़ियुनि मूंखे मजबूर कयो। उहा बानी मोटी आई आहे। मुस्लमान अखियूं खोलियो, मुंहिंजूं अमड़ियूं भेनरियूं बि ॿुधनि थियूं त उहे बि दिलि जा कन खोलीन। उन अल्लाह जे बानीअ फरमायो वेहारे अचीसि, चवीसि त तुंहिंजी मुराद पूरी थिए थी। ॾाढो ख़ुशीअ में नौजवान ॿाहिरि वेठो आहे त मुंहिंजी मुराद पूरी थी रही आहे। या अल्लाह जी बानी रोई मुसल्ले ते, बरकातूं नफ़िल पढ़ी रोई थी, चवे ओ मुंहिंजा करीम रब, हिन जिस्म खे तकलीफ़ ॾियण जो मूंखे अख़्तियार कोन्हे, मगर मुंहिंजा मौला छा कयां। जेकॾहिं ही अखियूं मूंखे न ॾीहां, इहो तुंहिंजो बानो ग़ाफ़िल को न थे। हाँ मौला दिल थी चाहे इहे अखियूं कढी तुझे नाले ते कुर्बान करे छॾियां त मां क़यामत जे ॾिहाड़े तो रब जे आॾो शर्मसार न थी पवां। मुसलमानो अखियूं खोलियो, ओ उघाड़े मुंह औरतूं घुमण वारियूं मुंहिंजूं अमड़ियूं भेनरूं, जरा गौर कयो। जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरो पर्दे सां निकिरो। यादि रखो अगर कंहिं गैर जी निगाह पइजी वई त न ख़ुदा तोखे मुआफ़ कंदो, न उन गैर खे मुआफ़ कंदो। मुंहिंजे हुज़ूर जो सहाबी आहे, नौजवान आहे, 16 सालनि जो, नालो अथसि हज़रत सालिबा। हुज़ूर जो न्यापो खणी वेंदो आहे, हुज़ूर जो न्यापो खणी ईंदो आहे। अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जो न्यापो खणी ॿाहिरि निकितो। रस्ते में नौजवान औरत ते नज़र पइजी वई, जीअं निगाह पई ॿियो दफ़ो वरी चिताए जो निहारियईं। निहारण सां दिल में ख़्याल आयो सालिबा जंहिं अखियुनि सां ग़ैर खे ॾिठो अथई, इहे अखियूं हाणे खणी मुस्तफ़ा जे साम्हूं कीअं हलंदे। अल्लाह अकबर आहे। मुसलमानो मर्द आयो या औरतूं, खुदा जे वास्ते इन जिंदगी के सब कुछ न समझो। हीअ जिंदगी कुछ भी ना है। इन जिंदगी में 50 साल 30 40 100 साल सब को हलियो वींदो, लेकिन वञण खां पोइ कोई मोटियो ना है। ॾिसो त उन्हनि जो मक़ाम छा है। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हज़रत सालिबा 40 ॾींहं जबलनि ऐं पहाड़नि में रात ॾींहं रोंदो थो वते त मां हे अखियूं खणी महबूब ॾे वापसि कीअं वञा, जन अखिन ग़ैर खे ॾिठो आहे। मुझे करीम मुस्तफ़ा हज़रत सलमान के फरमायो सलमान जी आका मेहरबान। हज़रत उमर के फरमायो उमर जी मुझा महबूब दिलबर, वञो वञी जबलन मां मुझे सालिबा के ॻोल्हे अचो। हज़रत सलमान ऐं हज़रत उमर जबल झागींदे झागींदे हज़रत सालिबा नज़र नथो अचे। हिकिड़ो धनार नज़र आयो। धनार खां पुछूं त ॾे ख़बर हज़रत सालिबा किथे ॾिठई आन। धनार चयो ॿियो त मूं को न ॾिठो आ। हिकिड़ो नौजवान जेको रोई रोई हिकिड़ो ई जुमिलो चवंदो आ, पंहिंजे अखियुनि खे
पटींदो आ त मां कीअं खणी सरकार जे आॾो वञा जन अखिन जी गैरत निगाह पई आ मुझे मुस्तफा जे सहाबा जो मकाम निहार मुझे हुजूर जे आशिकन जो मकाम निहार कब्र में उम्मीद त रखियो वेठा हूं त मदीने जो मीर ईंदो दीदार कराईंदो शक जी गुंजाइश नाहे हुजूर भी ईंदो दीदार भी कराईंदो मगर पंहिंजे अखड़नि ॾे निहार उन्हनि अखड़नि में कुछ हयात हुजे जेके मुस्तफा जे दीदार जे लाइक हुजने इन अखिन के दीदार जो लायक भी त बनाए मुसलमान मुझे महबूब करीम जा सहाबा वञन था दिन संत जबलन में ज़ारो कतार रोई रहियो आ न्यापो ॼन था महबूबन करीमन जो हज़रत साल बा मोटी थो अचे जियां सरकार जे साम्हूं आयो मुझे हुजूर के ॾिसण सां बेहोश थी वयो जुबान के रोजो रख राजा इन हथड़न के रोजो रख राजा इन पेरन के रोजो रख राजा कदन जो रोजो इहो हुजे त गैर जी गाल न बुधी बुधी त मदीने वारे मीर जो ना तू बुधी रब जो कुरान बुधी जुबान के कहे गैर जुबान गलत ला इस्तेमाल न कजा जुबान हुले त या अल्लाह जे जिक्र ला खुले या मुस्तफा जे दुरूद ला खुले या कुरान करीम जे तिलावत ला खुले हे हथड़ा तुजा खुलन त गरीबन जे मदद जे ला खुलन हे पैर तुजा त मिस्कीनन जे मदद जे ला हलन एड़ो हिकड़ो रोजो भी रखी त इंशाअल्लाह ताला तुझे जन्नत जे ज़मानत ला हिकड़ो रोजो भी काफी हुंदो इंशाअल्लाह ताला एहतमाम कंदासी रमजान माफ कजो टाइम मुझो 11 होयो लेकिन मां टाइम का ओ बस गाल चढ़ी आई मां करे छडी ओवर थी वियुस अल्लाह ताला जा बानड़ो वायदो कयो था इंशाअल्लाह ये कंदासी रमजान मुबारक जो एहतराम कंदासी रमजान मुबारक में गरीबन जी मदद कंदासी याद रखी छडियो गरीब मुझे रब के एडा प्यारा थव गरीब मुझे अल्लाह के एडा प्यारा थव जो 30 रोजा रखण वारो जद ईद जे नमाज जेला हलंदो आ अल्लाह का अजर वठण जेला हलंदो आ अरशन का आवाज इंदो आ दे खबर फितरा दिना थई को न दिना थई मौला को न दिना थम आवाज इंदो तुजा रोजा टंगिया पिया थई तुजू नमाजू टंगियो पयू थई तुजा रोजा नमाज पांचे मंजिल ते तडे पहुंचदा जदे मोटी वनी कहे गरीब के फितरा दींदे गरीब जी दिल राजी कर त तुजे रोजे नमाजन के रब परवाज अता करे छडे मुजा दोस्त याद रखी छड अल्लाह जे रजा कर के राजी कर जेला अल्लाह जी रजा हासिल कर जेला मदीने जे मीर जी रजा हासिल कर जेला आसान में आसान रस्तो केड़ो आचो गरीबन जी खिदमत करनी छा करणो मुसलमानो कोन था गाल्हायो एकड़ो दफो तो जो गरीबन जी खिदमत करनी आ मुजा सजन साईं फरमाइंदा हन भला जे सफ़ा सुस्त हो बियो न था कुछ करे सगो त मुंह जी मुरकत त मुसलमानन में वंडियो मुर्गी अस्सलाम वालेकुम त चवंदा कयो ऐ मुसलमानो अचो त पंहिंजे दिल के इन जेला तैयार कयूं त रमजान जो इस्तकबाल कंदासी याद रखी छॾ खबर नाहे त सुबुह ताईं मां हुंदुसि या न हुंदुसि तव्हां हूंदा या न हूंदा कंहिंखे ख़बर कान्हे अचो त पक्को अज़म कयूं त रमजान जो महीनो अल्लाह नसीब कंदो असां अल्लाह जे हुक्मनि जी पूराई करण जे लाइ जान कुर्बान कंदासीं पोइ जे मौत अची वियो तॾहिं बि इरादे जो सवाब मुंहिंजो रब असां तव्हांखे नसीब करे छॾींदो अल्लाह जी ज़ात बाबरकात बस माफ कजो मां ताजा 15 मिनट वधिक वठी वियुसि अल्लाह जी ज़ात मु गुनाहगार जो चवण अमा जो बुधण कबूल फरमाए हिन जुमले सां गॾु हाय खणी कुछ वयाकीन खणी कुछ वयाकीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी दई मणा मिट्टी जा वडे नाज़ नखरने सा घुमदा जे के घुमदा जे के दोस्तने यारने सा मिलदा जे के मिलदा जे के से अजु सुता थई से अजु सुता थई कपड़ा पाए कफन जा लटे आया कांधी दई मणा मिट्टी जा
हेतिरियूं नातूं इरफान अली ॿुधियूं थई टाइम ॾाढो गुज़रियो आहे मूंखे हैदराबाद ताईं पहुचणो आहे यार सुबुह जो ड्यूटीअ ते पहुचणो आहे चङो तहां भला हिकिड़ो दफ़ो मुझे करीम मुस्तफ़ा दे दुरूद पढ़ो त मां ॾिसां त का फैज़ जी का नई नात आहे अमर जे शान में त मां तव्हांखे ॿुधाए वठां जेका तव्हां न ॿुधी हुजे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझी बिठड़ी माओ मुझो तो में सा मुझी मिठड़ी ओ माँ ओ मुझो तो में आहे साहु खण हथेड़ा ओ प्यारी वडी कुर्बन वारी है जन्नत तुहें जे कदमन में आ जन्नत तुहें जे कदमन में आ राज़ो रखल तुझे हथड़न में आ तुझी दुआ आनियारी तुझी दुआ आनियारी बदे कुरे बने बारी मुझी मिठड़ी ओ माँ मुझो तो में आहसा है ज़ियारत तुहें जी आगे इबादत खासुम ते आहे इहाई इनायत ड्यूटी उम्र सारी बदे कुरे बदे बारी मुझी मिठड़ी ओ माँ मुझो तो में आहसा है बेअदब बने के रुलंदे ॾिठो आ दर दर ते मुंह पिन ते ॾिठो आ कने तो बह पिया ज़ारी कने तो बह पिया ज़ारी बनी कुर बने बारी खड़ो हथे ना ओ प्यारी मुझो तो आहेसा है फैज़ जुणे जा झोल पियो भरे जी जल जी सदा खिदमत पियो करे है इरफान जुणे जा झोल पियो भरे जी जल जी सदा खिदमत पियो करे थींदई सदा पो बहारी थींदई सदा पो बहारी बदे कुर बने बारी मुझी मिठड़ी ओ माँ मुझो तो में आहे सा कुरान शरीफ जा ख़त्मा सलाह शरीफ वरी 6:8 31 कुरान करीम जा ख़त्म शरीफ बियो दुरूद पाक अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार दिलन जा हाल ॼाणदड़ रब दुआन जा कबूल कंदड़ रब असां सभिनी गुनाहगारन जे दिलन जा हाल ॼाणी थो मुंहिंजा सुहिणा करीम रब असां जे दिलन नेक उम्मीदूं पूरियूं फरमा ओरे परे खां अचण वारन खे विख विख जो अजर दुनिया आखिरत में अता फरमा मुझा सुहणा करीम रब ही जेकी कुरान करीम जा ख़त्म दुरूद पाक पढ़िया वया महफिल कई वई कुरान करीम जी तिलावत या जेकी कुछ खैर खैरात मैं इरफान अली जूणे जे पंहिंजे बाबा साईं जे नियत कयो आ मुझा करीम रब उन फ़कीर जो कयल खैर कुरान करीम जा ख़त्म ऐं सॼी जमायत
जा हथड़ा खयल मुझा अल्लाह सही पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमा हदियतन तोहफतन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुजूर में पेश था कयूं मुझा मदीने जा सही गुलामन जो तोहफो कबूल फरमा मदीने जे मीर जे उम्मत जे तमाम ईमान वारन मर्दन तमाम ईमान वारन औरतन जे हक में या अल्लाह सांजी दुआए बख्शिश कबूल फरमा खुसूसन अल्लाह खुसूसन मुझा करीम रब इरफान अली जे मरहूम बाबा साईं जे बख्शिश जे हक में अन जे जमी अजीजो अकारब जे बख्शिश जे हक में या अल्लाह असांजी दुआ कबूल फरमा इरफान अली जो कयल खैर कबूल फरमा असां सभिनी के इज्जत वारी जिंदगी ऐं ईमान ते खात्मो बिल खैर नसीब फरमाए जा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन मिन ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह।